ऐं मूंखे हेठियां मुसलसिल 2 महीना रतु वहंदो हुयो। सॼी शलवार ऐं बिस्तरो रत में भरिजी वेंदो हुयो। सूर ऐं ख़ारिश एतिरी त हूंदी हुई जो मूंखे 2 रातियूं ऐं 1 ॾींहुं जाॻण खां पोइ निंड ईंदी हुई। अक्सर सॼा कपिड़ा रत में भरियल हूंदा हुआ। गर्मी ऐं पघर में सॼो बिस्तरो ऐं शलवार रत सां किनी थी वेंदी हुई। शलवार बि 2 ॾींहंनि खां पोइ धोइण जी इजाज़त ॾींदा हुआ। बुख़ार एतिरो त हूंदो हुयो जो मुंहिंजे कपिड़नि में बि इस्त्री वांगुरु धप थी वेंदी हुई ऐं मां बुख़ार पंहिंजे वारनि खे हथु लाइ चेक कंदो हुयसि। घणे बुख़ार हुजण जे करे पाणी न पीअंदो हुयसि, छाकाणि त पाणी घटि मिलंदो हुयो। मां पाणी घणे बुख़ार दौरान मथे ऐं सॼे जिस्म खे हणंदो हुयसि, जीअं घणे बुख़ार जे करे दिमाग़ जी रग फाटी न पवे। एतिरो बुख़ार मूं ज़िंदगी में कॾहिं न ॾिठो हुयो। ऐं पोइ रमज़ान जे महीने में बिल्कुलु आराम ॾिनो वियो ऐं ज़बरदस्ती दवाऊं खारायूं वयूं, छाकाणि त हालत तमामु घणी ख़राब थी वई हुई। हिननि तकलीफ़ुनि खां पोइ मूंखे तशदुद वारी तकलीफ़ तमामु थोरी महसूस थी, छाकाणि त तशदुद में तकलीफ़ कुझु वक़्त लाइ हूंदी हुई, पर गर्मी, बुख़ार ऐं ख़ारिश, रत, सूर, ओजागे जी तकलीफ़ 24 कलाक हूंदी हुई। मानी में हिकु सुकल मानी ऐं तमामु थोरी दाल, कॾहिं कॾहिं मुर्गी जी लास ॿूटी खां सवाइ सुबुह जो 1 पराठो ऐं चांहि मिलंदी हुई। चांहि न दूध पती हुई न सिले मानी, अजीबो ग़रीब चांहि हुई। मुसलसिल हथ कड़िन सबबि हथ अक्सर सुन थी वेंदा हुआ ऐं ॿाहुनि जे हॾनि में सूर रहंदो हुयो। ज़ंजीरुनि जे करे सदाईं हिकिड़े पासे सुम्हणो पवंदो हुयो। ॻाल्हाइण, उथी बीही ॾिसण ऐं खंघण ते मुकमिल पाबंदी हुई। अक्सर गारियूं, मुकूं, लतूं वणंदा हुआ। ऐं वधीक ॿिए दफ़े लिखंदुसि तव्हांजो मुज़फ़िर भुट्टो।